अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। पीटीआई जी वफ़ाक़ी हुकूमत मुसलसिल सिंध दुश्मन फ़ैसिला करण में रुधल आहे। कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंध जी मिल्कियत, सिंध जे वसीलनि, सिंध जी ज़मीननि खे फॿाइण जूं मुसलसिल कोशिशूं थियनि पयूं। तोड़े जो सिंध में लखें एकड़ ज़मीन बेरिया टाउन समेत गैर क़ानूनी स्कीमुनि लाइ ॾियण में सिधी रीत पीपल्स पार्टी मुलविस रही आहे, पर सिंध लाइ वफ़ाक़ी हुकूमत उन खां बि वधीक ख़तरनाक साबित थी रही आहे। बेटनि ते कब्ज़े जी ख़्वाहिश रखंदड़ पीटीआई खे सिंध जे अवाम पुरअमन एहतजाज वसीले नाकाम बणायो, जे बाद ताज़ो ई हिकु ॿियो नोटिफिकेशन पिणु साम्हूं आयो आहे। बेटनि ते कब्ज़े लाइ अॼु बाज़ाब्ता तौर ते वफ़ाक़ी वज़ीर असद उमर पारां क़ौमी असेंबली में लिखत में इहो ॿुधायो वियो आहे त इहो कमु वफ़ाक़ी हुकूमत जो न पर सूबाई हुकूमत जो आहे। हिकु ॿियो नोटिफिकेशन साम्हूं आयो आहे, जंहिं मूजिबि विरहाङे वक़्तु छॾियल मिल्कियत जी जांच पड़ताल लाइ एमकेएम सां तालुक़ रखंदड़ कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम जी सरबराही हेठि हिकु कमेटी जोड़ी वई आहे, जेका सिंध अंदरि हिंदुनि जी छॾियल मिल्कियत जी जांच पड़ताल कंदी। नोटिफिकेशन मूजिबि 23 जून ते वफ़ाक़ी काबीना जे इजलास में थियल फ़ैसिले बाद ही कमेटी जोड़ी वई आहे, जंहिंजी सरबराही फ़ारूक नसीम कंदो। उन खां अलावा हिन कमेटी में वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद, आज़म सवाती, अली मोहम्मद ख़ान बि शामिल आहिनि। हिन कमेटी जे कोऑपरेटिव मेंबरनि में एमकेएम जी एमएनए कीश्वर ज़हरा ऐं उसामा कादमी समेत एमकेएम सां ई तालुक़ रखंदड़ अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी अब्दुल मालिक गौरी खे बि ख़ासि तौर ते शामिल कयो वियो आहे, जेके हिन महीने में काबीना खे रिपोर्ट बि पेश कंदा। ही नोटिफिकेशन 29 जुलाई ते साम्हूं आयो आहे, जंहिंमें 23 जून जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास जो हवालो पिणु ॾिनो वियो आहे। अहम ॻाल्हि इहा आहे त 23 जून ते काबीना जे इजलास दौरान एजेंडा में रेलवे जी ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु कराइण जो ज़िक्र थियल आहे, जंहिं बाबति कमेटी ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो हो, जंहिं लाइ वफ़ाक़ी हुकूमत पारां फेडरल गवर्नमेंट प्रॉपर्टीज़ मैनेजमेंट अथॉरिटी ठाहिण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो हो, जेके वफ़ाक़ी हुकूमत जे कब्ज़ो थियल ज़मीननि जा मामला ॾिसंदी, ख़ासि तौर ते जेके कब्ज़ा रेलवे जी ज़मीननि ते थिया आहिनि। पर साम्हूं आयल नोटिफिकेशन मूजिबि विरहाङे खां अॻु जी ज़मीन जी जांच पड़ताल कई वेंदी ऐं उहा बाद में ख़ाली बि कराई वेंदी। हिन कमेटी में पीटीआई सां गॾु अक्सरियत एमकेएम जे मेंबरनि जी नज़र अचे थी, जेका वाज़े तौर ते सिंध अंदरि जेके हिंदुनि जूं छॾियल मिल्कियतूं आहिनि उन बाबति जांच पड़ताल कंदी ऐं उनखे ॾिसंदी। मजबूरी तौर ते वफ़ाक़ी हुकूमत पारां गुज़िरियल केतिरे अरसे खां अहिड़ा फ़ैसिला कया पिया वञनि। हिते ई सवाल इहो बि पैदा थिए थो त जॾहिं इहे मामला ॾिसणा आहिनि त उन में को बि सिंधी मेंबर शामिल नाहे कयो वियो, ख़ासि तौर ते एमकेएम जा मेंबर शामिल थियण सां हिन वक़्तु सिंध जे अवाम पारां इन ते ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। इन सॼे मामले ते पीटीआई तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम जी सरबराही में कमेटी जोड़ी वई आहे। इन सॼे मामले बाबति क़ानूनी हैसियत बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे क़ानूनी माहिर आहिनि, अॻूणा एडवोकेट जनरल सिंध आहिनि, ज़मीर घुमरो साहिब। साईं अस्सलाम वालेकुम। जी ज़मीर साहब, आगाह कजो, ही जेको अॼु नोटिफिकेशन साम्हूं आयो आहे कमेटी बाबति, इन जी कानूनी हैसियत कहिड़ी आहे? ॾिसो, जेका अर्बन प्रॉपर्टी आहे या ओनरलेस प्रॉपर्टी आहे आर्टिकल 172 में, उहा जिते बि जंहिं प्रोविंस में आहे उहा उन प्रोविंस जी आहे। नंबर ॿियो, एवाक्यू प्रॉपर्टी जो जेको सब्जेक्ट आहे उहो बि प्रोविंस जो आहे ऐं उन ते सिंध असेंबली लेजिस्लेशन बि कई आहे। त इहो जेको नोटिफिकेशन आहे इहो कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ न आहे, छो त इहो फेडरल गवर्नमेंट जो सब्जेक्ट कोन्हे को। अच्छा, इन सां गॾोगॾु इहो बि आगाह कंदा हलिजो, ज़ाहिरा जेको हिन में हवालो ॾिनो वियो आहे या जेका 23 जून जी वफ़ाक़ी काबीना जी मीटिंग बाबति ॿुधायो वियो आहे, उन में ज़िक्र थियो हुयो जेका रेलवे जी ज़मीन आहे उन बाबति त उते जेके कब्ज़ा थियल आहिनि उन्हनि खे ख़तमु कराइणो आहे, उन बाबति कमेटी जोड़ी वञे। पोइ असां ॾिठोसीं त ही हिन वक़्तु ॿियो मामिलो साम्हूं अचे पियो, जेका कमेटी जुड़ी आहे, त उन बाबति कानून छा थो चए जेका वफ़ाक़ वटि सूबनि अंदरि ज़मीन मौजूदु आहे? ॾिसो न, कानून इहो आहे त प्रोविंस में सॼी लैंड प्रोविंशियल गवर्नमेंट जी आहे ऐं फेडरल गवर्नमेंट खे लैंड जेको आहे सो पब्लिक पर्पज़ लाइ ॾिनी वेंदी आहे आर्टिकल 162 में। त हिन पर्पज़ लाइ जेको आहे सो तव्हां उहा लैंड यूज़ कंदव। जेकॾहिं उन पर्पज़ लाइ उनखे रिक्वायर्ड न आहे लैंड, त उहा वापसि प्रोविंशियल गवर्नमेंट खे थींदी आहे। इहो लॉ आहे। त उन करे फेडरल गवर्नमेंट जी जेके अबंडन प्रॉपर्टीज़ आहिनि या पंहिंजो एवाक्यू प्रॉपर्टी आहे, उहा फेडरल गवर्नमेंट जी लैंड न आहे, उहा प्रोविंशियल गवर्नमेंट जी हूंदी आहे। त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इन जो मक़सदु इहो आहे त अबंडंट या ओनरलेस प्रॉपर्टी जेका प्रोविंस आहे उनजे बारे में कमेटी ठही आहे। इन मां कमेटीअ मां त कुझु ज़ाहिर कोन थो थिए अबंडंट कहिड़ी प्रॉपर्टी, करंट डिपार्टमेंट जी या करंट ऑर्गेनाइजेशन जी। त मुंहिंजे ख़्याल में एम्बिगियस आहे जेको आहे सो इहो जेको नोटिफिकेशन आहे कमेटीअ जो, त उहो छा खे एवेल्युएट कंदी। ज़मीर साहब, गॾोगॾु इहो बि आगाह कंदा हलिजो, जेका अबंडेंट प्रॉपर्टीज़ मैनेजमेंट बाबति 1965 जो 75 जो असांखे कानून मिले थो, एक्ट मिले थो, उन में इहा शइ ॼाणायल हुई जेके बंगाली रहंदड़ हुआ, जेके उतां हलिया विया या हिते जेके बंगाली रहिया उन्हनि जे हवाले उहा प्रॉपर्टी कई वञे। छा उनजो को तालुक़ु आहे इन शइ सां?
ॾिसो हिन नोटिफिकेशन मां जेको कमेटी जो कढियो अथऊं उन में अहिड़ी का शइ जेको आहे सो नज़र नथी अचे। जेकॾहिं उनजो उहो पर्पज़ आहे त उनखे बि एग्ज़ामाइन करिणो पवंदो, पर इन कमेटी जो नोटिफिकेशन मां इहो वाज़े आहे, उनजो सब्जेक्ट ई वाज़े न आहे कहिड़ी अबंडेंट प्रॉपर्टी या सूबे में जेको आहे सो छा जे बारे में आहे, उनजो को माना पंहिंजो वाज़े तौर ते जेको आहे सो उन्हनि न लिखियो आहे त कहिड़ी प्रॉपर्टी अबंडेंट कहिड़ी प्रॉपर्टी। अब त इन जो मतलब जेको ज़िक्र थियल आहे 1975 जो जेको एक्ट आहे अबेंडेंड प्रॉपर्टीज़ बाबति ख़ासि तौर ते जेको बंगालियुनि लाइ हो, उन जो अवां सम्झो पिया त हिन में इस्तेमालु थी सघे पियो क़ानूनी तौर ते त जेके हितां हलिया विया या उतां हिते आया उन्हनि जे हवाले उहे प्रॉपर्टीज़ कयूं वञनि? ॾिसो न, उहे बि प्रॉपर्टियूं जेकॾहिं प्राविंस में जेको आहे सो लोकेटेड आहिनि ऐं ओनरलेस प्रॉपर्टी आहे त आर्टिकल 172 में क्लियर लिखियल आहे त जेका बि ओनरलेस प्रॉपर्टी आहे दैट बिलोंग्स टू दी प्रोविंशियल गवर्नमेंट। ठीकु आहे न, त मुंहिंजे ख्याल में पोइ उनखे या त एग्ज़ामिन करिणो पवंदो त प्रोविंशियल उहे जेके अबंडेंट प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं आहिनि उहे प्रोविंशियल गवर्नमेंट खे हथु कयूं आहिनि या न कयूं आहिनि। ठीकु आहे, इन लाइ कानून छा थो चवे? मुल्क ठहण खां पोइ जेके कंहिं बि सूबे अंदरि मौजूदु प्रॉपर्टीज़ आहिनि उहे सूबाई सब्जेक्ट आहे, 11वीं तरमीम में इन जो को बाज़ाब्ता तौर ते ज़िक्र थियल आहे या उहा वफ़ाक़ हवाले आहे? ॾिसो न, सूबे में जेका बि लैंड आहे इट बिलोंग्स टू प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट खे जेकॾहिं लैंड खपंदी आहे त उहो आर्टिकल 152 तहत अक्वायर कंदी आहे प्रोविंशियल गवर्नमेंट खां। ऐं जेकॾहिं उन में प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट में को इख़्तिलाफ़ हुजे त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आर्बिट्रेटर मुक़ररु कंदो। इहो कानून आहे। हाणे उहे कहिड़ियूं प्रॉपर्टीज़ आहिनि इन में क्लियर कोन्हे। उहे प्रॉपर्टीज़ जेको आहे सो अबंडेंट आहिनि प्रोविंशियल गवर्नमेंट वटि आहिनि या कंहिं वटि आहिनि। जेकॾहिं अबंडेंट प्रॉपर्टीज़ या ओनरलेस प्रॉपर्टी जो आर्टिकल 172 में ज़िक्र आहे त ओनरलेस प्रॉपर्टी बिलोंग्स टू द प्रोविंशियल गवर्नमेंट वेयर इट इज सिचुएटेड। सम्झो न, त इन नोटिफिकेशन सां का ॻाल्हि वाज़ह कोन थी थिए, वरी बि इनखे एग्ज़ामाइन करिणो पवंदो ॿीहर इनखे जेको आहे सो एम्बिगस लॻे थो। अवां छा पिया सम्झो, अवां जी इन ते छा राय आहे? जेको नोटिफिकेशन साम्हूं आयो आहे उन में असांखे पीटीआई खां पोइ मेजॉरिटी एमक्यूएम जी नज़र अचे थी, छा इन तरफ़ को मामिलो वञी सघे थो? कानूनी तौर ते उन जो जवाबु कहिड़ो आहे? सिंध हुकूमत खे इन सॼे मामले ते छा करणु घुरिजे? 1 महीने में रिपोर्ट जमा कराइणी आहे? सिंध हुकूमत जो त ज़ाहिर आहे मौक़िफ़ क्लियर हूंदो न, त जेका बि ओनरलेस प्रॉपर्टी आहे या जेका पंहिंजो एवक प्रॉपर्टी आहे दैट बिलोंग्स टू प्रोविंशियल गवर्नमेंट। एवक प्रॉपर्टी जो जेको फेडरल गवर्नमेंट में बोर्ड ठहियल आहे उहो बि कॉन्स्टिट्यूशनल न आहे, छो त एवक प्रॉपर्टी जो सब्जेक्ट प्रोविंशियल गवर्नमेंट जो सब्जेक्ट आहे। इन ते सिंध असेंबली लेजिस्लेशन बि कई आहे, त मुंहिंजे ख्याल में उहे प्रॉपर्टीज़ बि प्रोविंशियल गवर्नमेंट जे दायरे कार में अचनि थियूं। ठीकु, ज़मीर साहब गॾोगॾु इहो बि आगाह कजो, कुझु ॾींहं पहिरियां ई हिकु ॿिए फेडरल कैबिनेट जे इजलास में इहो बि फ़ैसिलो कयो वियो त जेका फेडरल गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे उन बाबति हिकु मैनेजमेंट अथॉरिटी क़ाइमु कई वेंदी ऐं चइनी सूबनि में जेका बि उन जी प्रॉपर्टी आहे उहा उन जी नज़रसानी कंदी या किथे कब्ज़ा थिया आहिनि त उन्हनि खे ख़ाली करायो वेंदो। त उन तहत छा इन जो इस्तेमालु थी सघे थो? ॾिसो न, फेडरल गवर्नमेंट खे जेका प्रोविंशियल गवर्नमेंट ज़मीन ॾींदी आहे उहा पब्लिक पर्पज़ लाइ ॾींदी आहे। पब्लिक पर्पज़ माना जेको उन्हनि जो डिपार्टमेंट खे जेको सरकारी पर्पज़ आहे उनजे लाइ रिक्वायर्ड हुजे, उनखे कमर्शलाइज़ेशन लाइ का बि जेको आहे ज़मीन ॾिनी वेंदी आहे, उनखे रुगो पब्लिक पर्पज़ लाइ ॾिनी वेंदी आहे। जेकॾहिं पब्लिक पर्पज़ लाइ उनखे ज़मीन रिक्वायर्ड न आहे त उहा ऑटोमेटिकली रिवर्ट्स बैक टू द प्रोविंशियल गवर्नमेंट उनजी ओनर आहे, छो त उहा उनखे उन स्पेसिफिक पर्पज़ लाइ ॾिनी वेंदी आहे। ऐं उहा जेकॾहिं उन में उनजो पर्पज़ ख़तमु थी वियो आहे ऐं उन पर्पज़ लाइ यूज़ लाइ न आहे थी रही त पोइ उहा प्रोविंशियल गवर्नमेंट जी लैंड सम्झी वेंदी आहे। हाणे फेडरल गवर्नमेंट जूं जेके प्रॉपर्टीज़ ज़ाहिर आहे हिते कुझु त हूंदियूं प्रोविंस में, उहो इन में न आहे त न हूंदियूं, उनजे डिपार्टमेंट्स जूं जेके प्रॉपर्टीज़ आहिनि उन जे बारे में आहे त कमेटी त पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी जेका बि लैंड आहे प्रोविंस में उहा प्रोविंशियल गवर्नमेंट जी आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी ज़मीर घुमरो साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते हीउ जेको नोटिफिकेशन साम्हूं आयो आहे इन ते ख़दशनि जो इज़हार बि कयो पियो वञे, इन में का वाज़ तौर ते क्लियरिटी बि हिन वक़्त ताईं नज़र नथी अचे। थोरे जो हिन ते सिंध जे माण्हुनि पारां एतिजाज कयो पियो वञे ऐं जेका सिंध अंदरि मौजूदु ज़मीन आहे विरहाङे खां अॻु जी उन बाबति जेके सभु हक़ आहिनि इख़्तियार आहिनि उहे सिंध हुकूमत वटि ई मौजूदु आहिनि। जीअं ज़मीर साहब ॿुधायो पए त आइन मूजिबि जे अगरि वफ़ाक़ी हुकूमत खे पब्लिक पर्पज़ लाइ का प्रॉपर्टी जो इस्तेमालु करिणो आहे त उहा बि सूबाई हुकूमत खां वरिती वेंदी, उहा बि सिर्फ़ु पब्लिक पर्पज़ लाइ इस्तेमालु थी सघे थी, उहा कमर्शलाइज़ नथी थी सघे। हिन मामले ते ॾिसणो इहो पवंदो त हिन मामले ते सिंध हुकूमत पंहिंजो कहिड़ो जवाबु ॾिए थी ऐं कहिड़ा इरादा खणी ही कमेटी जोड़ी वेंदी। कल्ह पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं कोरोना वायरस जी सूरत हाल जे हवाले सां, ख़ासि तौर ते वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत में जेका हिन वक़्तु लफ़्ज़ी जंग जारी आहे उन बाबति हिते वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु।
प्रोग्राम में एक बार ॿीहर भलीकार हिन हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं मुल्क अंदर कोरोना वायरस जी सूरत-हाल जे हवाले सां, जंहिं बाबति सभ खां वधीक वधंदड़ रेशो हिन वक़्तु सिंध में नज़र अचे पियो ऐं उन बाबति सिंध हुकूमत पारां फ़ैसिला पिणु वरिता विया हुआ। 3 ॾींहं अॻु ई सिंध हुकूमत पारां लॉकडाउन लगायो वियो हो, जंहिं बाद वफ़ाक़ी हुकूमत मुसलसिल उन सूरत-हाल ते तनक़ीद कंदी रही। न सिर्फ़ वफ़ाक़ी वज़ीरनि ताईं गवर्नर सिंध पारां बि तनक़ीद कई वई। अॼु NCOC जो अहम इजलास थियो। NCOC जे इजलास दौरान इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त मुल्क अंदर हिकु भेरो ॿीहर लॉकडाउन लगायो वेंदो ऐं ही जुज़वी लॉकडाउन हूंदो, जेको 31 अगस्त ताईं जारी रहंदो ऐं 8 वॻे ताईं सभिनी दुकाननि खे खुलण जो ऐलान पे अॼु NCOC पारां कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु ट्रांसपोर्ट बाबति बि फ़ैसिला कया विया आहिनि। ट्रांसपोर्ट बि 50% रहंदी ऐं उन सां गॾोगॾु जेके ऑफिसनि में कमु कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जो रेशो बि 50% हूंदो ऐं 50% माण्हू घरनि मां वेही कमु कंदा। उन बाबति अॼु असद उमर जो छा चवणु अचो थो? असद उमर जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी। मुसलसिल इख़्तिलाफ़ हलनि पिया सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत में। अॼु वफ़ाक़ी हुकूमत पारां इहो वाज़िह तौर ते ॿुधायो वियो आहे त अगरि सूरत हाल ॾिसणी आहे त कराची में अची ॾिठी वञे ऐं उन बाबति सिंध हुकूमत पारां इहो ॿुधायो वियो आहे त कराची अंदरि हिन वक़्तु इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे, जंहिं करे सिंध हुकूमत पारां लॉकडाउन लगायो वियो आहे। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे माहिर डॉक्टर आहिनि ऐं कोरोना टास्क फोर्स जा मेंबर आहिनि मोहतरम जनाब फैसल महमूद साहब। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए। बताइएगा इस वक्त जो हम सूरत हाल देख रहे हैं, खासतौर पर जो कराची में हमें नजर आ रहा है, आपकी क्या राय है? कितनी तेजी से कोरोना वायरस का ये जो डेल्टा वेरिएंट है वो बढ़ रहा है? तो देखिए ये कोरोना वायरस का डेल्टा वेरिएंट या कोरोना वायरस जनरली वैसे भी काफी तेजी से बढ़ रहा है। और अगर हम पिछले हफ्ते का देखें और उससे पहले के हफ्ते के देखें तो हमारे जो बढ़ने की रफ्तार है वो एकदम से बहुत उसने तेजी पकड़ी है। मगर याद रखें सारे जो हमारे पास आ रहे हैं वो सब डेल्टा वेरिएंट नहीं है, दूसरे कोविड के वेरिएंट भी आ रहे हैं, अलबत्ता काफी मिकदार में डेल्टा वेरिएंट भी है। डॉक्टर फिर इसमें ऐसी सूरत हाल में थोड़ा सा ये आगाह कीजिएगा, इस वक्त जो हुकूमतों की तरफ से फैसले किए जा रहे हैं, क्या आप समझते हैं कि इस वक्त लॉकडाउन की सख्त जरूरत है जो हम देख रहे हैं मुसलसिल बेहतियाती लोगों की तरफ से हो रही तकरीबन 1.5 साल से? इसमें 2 चीजें हैं। एक तो ये कि जब हमारे रेट या नंबर बढ़ना शुरू हुए थे तो उस वक्त अगर आपको याद पड़ता है कि जो चीजें खुल गई थी वो हमने बतदरीज बंद करना शुरू कर दी थी। मगर इसे बंद करने के बावजूद ही शरह में इजाफा हो रहा था कोविड केसेस का। और तो ये जो लॉकडाउन है ये सिर्फ एक वक्ती तौर पे लगाया गया है, सिर्फ हफ्ते 10 दिन के लिए। और उसकी वजह ये है कि ये जो एकदम से रफ्तार में इजाफा हुआ है उसमें एक ब्रेक आ जाए, थोड़ा सा एक ब्रेक आए ताकि उसके बाद फिर हम चीजें दोबारा खोलें। मगर आप बिल्कुल सही कह रहे हैं, इसकी एक बड़ी वजह बदएहतियाती है। अगर एहतियात नहीं करेंगे तो फिर दोबारा इसी हम मरहले पे खड़े होंगे जहाँ पे हम खड़े हुए। ठीक सर, थोड़ा सा ये भी आगाह कीजिएगा लोगों की मालूमात के लिए कि इस वक्त जो डेल्टा वेरिएंट जिसके मुसलसल सुन रहे हैं हुकूमतें, आप लोग भी ये बता रहे हैं कि उससे एहतियात करने की जरूरत है, वो दूसरे जो वेरिएंट आ चुके हैं पिछले महीने तकरीबन हमने देखा यूके वेरिएंट भी, उनसे कितना मुख्तलिफ है और कितना खतरनाक है? तो पहली बात तो ये कि ये कोरोना ही है, वायरस में बहुत तब्दीली नहीं है। अलबत्ता इस वेरिएंट की खासियत ये है कि ये बहुत तेजी से फैलता है। दूसरे वेरिएंट के बरक्स इसका फैलाव बहुत तेज है और ये बहुत आराम से एक से दूसरे को लगता है। इस वजह से हम ये देखते हैं कि घर में किसी एक को हो तो फिर अक्सर पूरे घर को एकदम से ये अपने लपेट में ले लेता है। दूसरी इस वेरिएंट की खास बात ये है कि इसके अलामात थोड़े से मुख्तलिफ हैं। इसके अंदर नज़ला थोड़ा ज़्यादा होता है, खांसी थोड़ी कम होती है, लोगों का पेट थोड़ा खराब ज़्यादा होता है, सर में दर्द ज़्यादा होता है। तो लोग जब ये होता है तो वो सोचते हैं कि भाई हमारे सर में खांसी तो है नहीं, मुंह का जायका तो आ रहा है, तो शायद ये कोरोना नहीं है। और इस वजह से वो फिर सबको फैला रहे होते हैं और फिर आगे जाके टेस्ट होता है। तो ताकीद ये है कि अगर आपको हल्के से भी अगर आपको अलामात हैं, नज़ला भी है, खांसी है, अगर आपको पेट खराब के साथ भी नज़ला हो रहा है तो प्लीज़ अपना टेस्ट करा लें। इसमें ज़रूरी नहीं कि आपको खांसी भी हो। जहाँ तक वैक्सीन का ताल्लुक है तो वैक्सीन काम करती है इसके वेरिएंट के खिलाफ, मगर हमको ये अभी तक नहीं पता कि क्या ये इससे अमवात ज़्यादा होते हैं कि नहीं होते। ठीक सर, जो तकरीबन 3 दिन पहले एक दस्तावेजात भी सामने आए थे और उसमें भी इस हवाले से बताया गया था कि
वैक्सीन इतनी ज़्यादा असरअंदाज इस वेरिएंट पर नहीं होती। उसकी वजह यह है कि अब उसमें ये बताया गया था अगर जो नॉन वैक्सीनेटेड लोग हैं वो जल्दी पहुंच जाते हैं बेड तक जो वैक्सीनेटेड लोग हैं उनके बरक्स। तो इस पर थोड़ा सा ये लोगों को आगाह कीजिएगा कि वैक्सीनेशन की कितनी ज़्यादा ज़रूरत है इस वेरिएंट से बचने के लिए ताकि उस हद तक ना पहुंच सके। तो ये इसमें दो चीजें हैं जो आपने फरमाया, उसमें से एक चीज तो प्लीज याद रखने की जरूरत है कि इस वेरिएंट या इस वैक्सीन की सबसे अहम बात यह है कि ये आपको बुरी बीमारी से बचाता है। ये आपको ऐसी बीमारी से बचाता है जिससे फलाना खासा मौत हो सकती है, जिससे ऑक्सीजन पे जाने की जरूरत पड़े। मगर ऐसा नहीं है कि अगर आपको वैक्सीन लगे तो आपको कोविड नहीं होगा। इस वजह से हम ये कहते हैं कि एहतियात फिर भी आपको करनी है। बल्कि आज ही मैंने एक मरीज देखा था जिनको अच्छे खासे 10 दिन से ज्यादा हो गया था बुखार हुए, और वो वाहिद खातून थी घर में जिनको वैक्सीन नहीं लगी थी, और बाकी जितने भी लोग थे घर में सबको भी कोविड हुआ, मगर वो 3 दिन में ठीक हो गए। मगर इस वेरिएंट से बचने के लिए या जो भी कोविड के वेरिएंट आगे भी आएंगे, मास्क पहनना, लोगों से थोड़ा सा फासला रखना और ऐसी जगहों पे रहना जहाँ पे वेंटिलेशन अच्छी हो, ये निहायत जरूरी है, चाहे आपको वैक्सीन लगे या ना लगे। आखिर में थोड़ा सा सर इस पर आगाह कीजिएगा, ज़ाहिर पॉलिटिकली तो हम मुसलसल कमेंट्स देख रहे हैं वफाकी हुकूमत और सिंध हुकूमत की तरफ से, और कराची की जो सूरत हाल है उस पर बार बार सिंध हुकूमत यही तजवीज़ कर रही है कि आकर आप खुद अब जो अस्पताल हैं उनकी हालत देख लें कि यहाँ पर कितना तेज़ी से ये वेरिएंट बढ़ रहा है। तो आपकी क्या राय होगी, आपकी क्या तजवीज़ होगी कि क्या इस वक्त मुकम्मल लॉकडाउन की तरफ जाया जाए, उसी से ही बच सकते हैं, उससे ही ब्रेक डाउन हो सकता है इस वायरस का? तो देखिए, बदकिस्मत से लॉकडाउन इस का हल नहीं है, या मुस्तकिल हल नहीं है। लॉकडाउन जो है वो आप सिर्फ थोड़े से अरसे के लिए कर सकते हैं, क्योंकि लॉकडाउन के अपने नुकसानात होते हैं, माशीती भी होते हैं। जो लोग डेली वेजेस होते हैं उनको बहुत मुश्किल होती है। मगर ये भी है कि कोविड जो है जिस तरह रफ्तार से फैल रहा था, ये बहुत निहायत जरूरी था कि कुछ ना कुछ किया जाए ताकि इसकी रफ्तार को थोड़ा सा आहिस्ता किया जाए और फिर चीजें दोबारा खोली जाएं। मगर मैं जो ताकीद करना चाहूंगा आपके जो लोग देख रहे हैं वो ये कि प्लीज जो भी हुकूमत के राय हो, जो भी हो, एहतियात हमें को करना है। अगर हम एहतियात नहीं करेंगे तो इसी मसले में दोबारा फंसेंगे। चाहे लॉकडाउन हो या ना हो, प्लीज एहतियात करते रहें ताकि हम यहाँ तक पहुंचे ही ना। बहुत शुक्रिया आपका डॉक्टर साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते हिन वक्त कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़िजे पियो ऐं डेल्टा वेरिएंट तेज़ी सां पखिड़िजे पियो। डॉक्टर मुसलसिल इहा ताक़ीद कनि पिया, इहो ॿुधाइनि पिया त बचण जो तरीक़ो वैक्सीनेशन सां गॾोगॾु एहतियाती आहे ऐं जिन खे वैक्सीन लॻल आहे उहे अस्पतालुनि तां नथा पहुचनि ऐं जिन खे वैक्सीन नाहे लॻल उन्हनि खे तेज़ी सां ही वायरस असरअंदाज थिए थो, ही वेरिएंट ख़ासि तौर ते असरअंदाज थिए थो। सो पंहिंजनि प्यारनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ वैक्सीनेशन बि ज़रूरी आहे ऐं उन सां गॾोगॾु एहतियात बि करिणो आहे, SOPs ते मुकमल अमल करिणो आहे, तॾहिं पंहिंजी ज़िंदगी बचाए सघिजे थी, ॿियनि जी ज़िंदगी ते बि उन्हनि खे बि ख़तरे में विझण खां बचाए सघिजे थी। उन खां पोइ प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं मुल्की मुआशी सूरत हाल जो। वक़्तु ब्रेक जो असां प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार प्रोग्राम जे हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं मुल्की मुआशी सूरत हाल जे हवाले सां, जिते ताज़ो ई बजट अचण खां पोइ हुकूमत पारां मुसलसिल दावाऊं पियूं कयूं वञनि त मुआशी सूरत हाल बहितरी तरफ़ वञे पई। वज़ीर आज़म इमरान ख़ान बि उन जो ज़िक्र करे थो। अॼु अब्दुल रज़ाक दाऊद पारां बि प्रेस कॉन्फ्रेंस में इहो ॿुधायो वियो त बरामद वधी आहे ऐं जेको रिकॉर्ड जोड़ियो वियो आहे सिर्फ़ु कुझु महीननि में 2020-21 जे हवाले सां उन पारां ॿुधायो वियो त उन दौरान तक़रीबन 31.3 अरब डॉलरनि जी रिकॉर्ड बरामद थी आहे। मजबूरी तौर ते जेका मुआशी सूरत हाल असांखे नज़र अचे थी उहा हुकूमती दावाउनि खां मुख़्तलिफ़ नज़र अचे पई। बार बार इहो ज़िक्र थिए पियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु बि इहो ज़िक्र कयो आहे त जेके मुल्क खां ॿाहिरि रहंदड़ आहिनि उन्हनि जे पैसे जे करे ई मुल्की मईशत हले थी, यानी कि रेमिटेंसिस जे हवाले सां। पर जे ग्राउंड ते सूरत हाल ॾिसूं उन बाबति अॼु ई हिकु रिपोर्ट साम्हूं आई आहे ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स जी, जेका हर महीने साम्हूं ईंदी आहे महांगाई जे हवाले सां। उन मूजिबि त सिर्फ़ु हिकु महीने में मजमूई तौर ते 1.3% वाध थी आहे, महांगाई थी आहे ऐं जेका मजमूई तौर ते महांगाई जे मुल्क में शरह आहे उहा
8.3% ताईं पहुची चुकी आहे ऐं जेका ही शरह ॿुधाई वई आहे उन में वाज़ो तौर ते ॿुधायो वियो आहे त सब्जियुनि में जेका वाधि थी आहे उहा 5.16% थी आहे हिक महीने दौरान। उन दौरान इहो बि ॿुधायो वियो आहे त खंड जे में जेका क़ीमतूं वधियूं आहिनि उन में 5 जे लॻभॻि वाधि थी आहे। उन सां गॾोगॾु जेको गिहु आहे उन में 4 वाधि थी आहे। पेट्रोल जी क़ीमतुनि में 9% वाधि थी आहे। सिर्फ़ु हिक महीने जी ही जेके अंग अखर आहिनि उहे अव्हां जे साम्हूं रखूं पिया। हिकु पासे हुकूमतूं दवाऊं आहिनि ऐं ॿिए पासे असां ॾिसूं पिया क़ीमतुनि में वाधि थिए पई। पेट्रोल बाबति पाण पहिरियां बि ज़िक्र करे चुका आहियूं त हाणे जेको हिन वक़्तु तरीक़ेकार इख़्तियार कए पियो वञे उहो हर महीने खां घटिजी अची करे हर 15 ॾींहं ताईं अची पहुतो आहे। सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे मुआशी माहिर आहिनि मोहतरम जनाब MA जब्बार मेमण साहिब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जब्बार साहब वॾी महिरबानी अव्हां जी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। थोरो क्लियर कजो हिन वक़्तु हिकु पासे असांखे जेके हुकूमतूं दावाऊं ॿुधाइनि पियूं त मुआशी सूरत हाल बहितरी तरफ़ वञे पई। अॼु बि अब्दुल रज़ाक दाऊद पारां इहो ॿुधायो वियो त जेका बरामदात थी आहे उहा रिकॉर्ड थी आहे ऐं रेमिटेंसिस बाबति मुसलसिल हुकूमत ॿुधाए पई। मुआशी सूरत हाल बहितरी तरफ़ वञण जो बार बार हुकूमत ॿुधाए पई पर जे ॿिए पासे असां ग्राउंड रियलिटी ॾिसूं पिया त आम माण्हू ते उन जा गहरा असर पवनि पिया ऐं आम माण्हू जी ज़िंदगी बहितर ॾुखियाईनि तरफ़ वञे पई। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त तव्हां जेका ॻाल्हि कई त रेमिटेंसिस वधियूं आहिनि हिन में को शक कोन्हे ऐं पाकिस्तान जे तारीख़ में मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो वधंदड़ या वधियल अंग जेको आहे उहो जेके ॻाल्हियूं असां ॿुधियूं उहे बिल्कुलु ठीकु ई हुयूं ऐं तव्हांजो इहो ख़दशो त जेके ग्राउंड रियलिटीज़ आहिनि या ज़मीनी हक़ाइक़ आहिनि उहे बरक्स आहिनि उहे ख़दशा तव्हांजा बिल्कुलु दुरुस्त आहिनि। हाणे पहिरियों जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां वटि जेके अंग अखर आहिनि मूं वटि डिफरेंट कोन्हनि त पाकिस्तान में हिस्टोरिकल हिकिड़ो हाईएस्ट रजिस्टर्ड जेको आहे सो रेमिटेंसिस सवले सिंधी में चइजे त इन खां वधीक जेको आहे सो आईंदा अचण जी उमेद त आहे पर इन खां जेको आहे सो वधियल कॾहिं बि पहिरें रेमिटेंसिस न आहियूं ॿाहिरिनि मुल्कनि मां। हाणे थोरी देरि लाइ इन ते थोरो तबसरो मां इहो कंदुसि त हिन वक़्तु छाकाणि त एंटी मनी लॉन्ड्रिंग ऐं उन खां अलावा हवाला ऐं उन खां अलावा जेके बि पाकिस्तान में 30 खां 40% पैसा पहिरें बि एतिरा ई ईंदा हुआ जेका मूंखां पुछो उहे जेके आहिनि से डाइवर्ट थिया आहिनि हिन पासे बैंकिंग पासे। छाकाणि त उहे कंपनियूं जेके हवालनि में हुयूं उन्हनि मां काफ़ी कंपनियूं जेके आहिनि से हिकिड़ो इंटरनेशनल फोकस में आयूं आहिनि त उहे मनी लॉन्ड्रिंग कनि पियूं यानी उहे पैसा जेके जाइज़ तरीक़े सां कमायल न हुआ या जेके गैर जाइज़ तरीक़े सां जिन मां कुझु नाजाइज़ कम या इलीगल कम इवन वापार जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त उहे जेके आहिनि से हींअर अंग अखर वापसि हिते बि था अचनि। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इन खां बि वधीक हुअणु खपनि छाकाणि त कुझु एस्टिमेट्स इहे आहिनि त पाकिस्तान में 30% जेके आहिनि से गैर बैंकिंग ज़रियनि सां पैसा ईंदा हुआ। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त इहो 30 न आहे, इहो 40-45 आहे, अध ते हूंदा। छाकाणि त माण्हू जेके आहिनि से तमामु ईज़ी तरीक़े सां हिक ॿिए सां ॾे वठि कंदा हुआ इन तरीक़ेकार में। हींअर उहा ॾे वठि थोरो ॾुखी थी पई आहे। बैंक में पैसा अचनि, बैंक मां कढायो कंहिंखे ॾियो। इन करे जेको आहे ॾुखे थियण सां गॾोगॾु उन्हनि जे मथां थोरो फोकस एतिरो वधियो आहे जो बैंकिंग चैनल में पैसा अचणु शुरू थिया आहिनि। दिस इज़ वॉट इज़ दी एंसर। हाणे ॿियो एंसर तव्हांजो त परॾेही वापार या थोरी देरि लाइ एक्सपोर्ट्स चऊं उहो ख़ातिर ख़्वाह जेको आहे सो उन में पाकिस्तान जेका आहे सा यानी 6th पॉपुलस नेशन आहे। पाकिस्तान जो अंग अखर मां तव्हांखे ॿुधायां त वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन में हिकिड़ी टेबल ठहियल अथव, तव्हां ॾिसजो त कहिड़े नंबर ते कहिड़ो मुल्क एक्सपोर्ट में बीठो आहे। पाकिस्तान एक्सपोर्ट में 140 मुल्कनि जे नंबर्स ते पाकिस्तान 60 नंबर ते बीठो अथव। इहा का ख़ासि प्रोग्रेस कोन्हे त 6 वॾे में वॾो आबादीअ लिहाज़ सां मुल्क 60 नंबर ते बीठो आहे 140 मुल्कनि में। माना का ख़ासि इन खे तव्हां एक्सपोर्ट चई नथा सघो। ॿिए पासे थोरी देरि लाइ इहा बि लिकाइण जी ज़रूरत न आहे त तव्हांजी इम्पोर्ट्स वधनि थियूं ऐं पोएं महीने जेके आहिनि से रिकॉर्ड इम्पोर्ट्स जेके आहिनि से $5 बिलियन खे क्रॉस पे कयूं। माना इहे गॾी करे इहो चऊं त इहे ॻाल्हियूं आहिनि जेके कुझु लिकायूं पिया थियूं वञनि, कुझु ॿुधायूं पिया थियूं वञनि त हमेशह इकोनॉमी खे हिकिड़े इंटीग्रेटेड फ्रेमवर्क में एंटायरिटी में ॾिठो वेंदो आहे। हाणे जेकॾहिं एंटायरिटी में असां ॾिसूं त तव्हां जेका ॻाल्हि कई इन्फ्लेशन जी, यस इन्फ्लेशन आहे। इन्फ्लेशन खां वधीक
जेको पाकिस्तान में मसलो आहे उहो आहे अनएम्प्लॉयमेंट जो। पाकिस्तान में जेको वॾे में वॾो हिन वक़्तु मसलो आहे उहो आहे त प्रोडक्टिविटी ऐं प्रोडक्शन जेका आहे सा घटिजे वेठी। पाकिस्तान में जेकॾहिं असां कराची जंहिं शहर में वेठा आहियूं उनखे हमेशह मां तमामु सवले तरीक़े सां एनालाइज़ कंदो आहियां त 20 अरब पंहिंजी हिकिड़ी प्रोडक्शन यूनिट आहे, सम्झो हिकिड़ी कंपनी आहे रोज़ाना जी, उहा तव्हांजी जेको आहे सो हींअर फेडरल गवर्नमेंट ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जे छिकताण में इंडस्ट्रीज़ बि बंदि कयो। वरी मज़ाक खेस ॻाल्हियूं डिमांड्स त भई जेकॾहिं 100% माण्हू वैक्सीनेटेड हुजनि त पोइ इंडस्ट्रीज़ हलायो। इहो कमु बि जेकॾहिं माण्हुनि जो आहे, इंडस्ट्रियलिस्ट जो आहे, त पोइ बाक़ी सरकार छाजे लाइ आहे? जंहिंखे फेडरल गवर्नमेंट सभु वैक्सीन्स बि ॾिए वेठी, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, WHO, UN मुफ़्त में वेठा असांखे इंजेक्शन ॾियनि। चाइना शुरू में हिकिड़ी सीरीज़, असां माना अञा ताईं पंहिंजो पाण खे ऑर्गेनाइज़ न करे सघिया आहियूं त हेल्थ डिपार्टमेंट जेको आहे सो माण्हुनि जे दरनि ते वञी रुगो लीकूं हणी थो अचे EPI वारा, बग़ैर कंहिं माण्हू खे इवन पोलिया कतरा ऐं ॿियनि ॻाल्हियुनि खां आजो करे रुगो लीकूं था हणनि घरनि ते। तव्हांखे ख़बर आहे त असांजी परफॉर्मेंस जेका आहे सा असांजे साम्हूं आई आहे। 22 करोड़ खां हिकिड़ो एस्टिमेट आहे, 22 खां 22 करोड़नि जो मुल्क। गवर्नमेंट अंग खणना आहिनि, मां नथो चवां, सिर्फ़ु 2 करोड़ 30 लख माण्हुनि खे चवनि था त असां वटि रजिस्ट्रेशन आहे, जंहिंमें छा थियो आहे, वैक्सीनेशन थी आहे। तव्हां मूंखे ॿुधायो त 10% जंहिं मुल्क में वैक्सीनेशन थी आहे पोइ तव्हां पाबंदियूं हणंदव, दुकान बंदि कयो, कारखाना बंदि कयो, सर्विस सेक्टर बंदि कयो, जेको आहे सो हर कंहिं क़िस्म जो कमकार बंदि कयो, कंस्ट्रक्शन बंदि कयो। रोज़मर्रा ते जेके माण्हू आहिनि हिन मुल्क में मेजॉरिटी ऑफ एम्प्लॉयमेंट जेका अथव अर्बन एरियाज़ में उहा आहे डेली वेजर जी, जेको रोज़ाना उजरत। तव्हां उन्हनि खे बिल्कुलु हिकिड़ो इकोनॉमिक हिकिड़ी गेनफुल एम्प्लॉयमेंट खां परे पिया था कयो। न उन्हनि जे लाइ एम्प्लॉयमेंट पिया था ॾेई सघो, न ॻोल्हे पिया था सघो, बल्कि जेका हू डेली वेठा आहिनि जवाब जेके कोविड जा इफेक्ट्स आहिनि उन ते पाण ईंदासीं। हिन वक़्तु थोरो इन सूरत हाल खे क्लियर कजे। रेमिटेंसिस जो अवां ज़िक्र कयो, एक्सपोर्ट जो अवां ज़िक्र कयो, ज़ाहिरा जिते असांखे इहे सभु शयूं नज़र आयूं, रेमिटेंसिस जो अवां हवालो ॾिनो पए त FATF जे सख़्तियुनि खां पोइ असां ॾिठोसीं त बैंकिंग सेक्टर जे थ्रू हिकु पैसो ॿाहिरां मुल्क अंदरि अचे पियो। ॿियो जेको एक्सपोर्ट वारो ख़ासि तौर ते मामिलो आहे उनखे बि कुझु जेके मुआशी माहिर आहिनि उहे जोड़नि पिया कोविड सां, छो त बांग्लादेश ऐं इंडिया बंदि हुजण सबबि पाकिस्तान जी इंडस्ट्री खे कंहिं हद ताईं बूस्ट मिलियो ऐं असां उहो ॾिठोसीं। पर जेके इहे सभु शयूं आहिनि अगरि इहे थी बि वञनि थियूं, ॿिए कंहिं मामले जे तहत थी बि वञनि थियूं, त शॉर्ट टर्म में अवाम ताईं इहे छो नथियूं पहुचनि? उन जा बुनियादी तौर ते कारण कहिड़ा आहिनि? ॾिसो, जेकॾहिं थोरी देरि लाइ हिकिड़ी यूरोपियन यूनियन हिकिड़ी दुनिया जी तमामु वॾी मुआशी 27 मुल्कनि खे कढियो त हीअ वॾे में वॾी मैशत अथव। हाणे उन मैशत में इंटरनेशनल मॉनेटरी फंड चए थो त 2 खां 3% क़ौमी मजमूई पैदावार जो 27 मुल्कनि जे एफ्लुएंट ग्रुप, स्ट्रांग ग्रुप चए थो 2-3% त माण्हुनि ते ख़र्च कयो, छाकाणि त माण्हुनि जी इकोनॉमी ऐं सोशो इकोनॉमिक ऑर्डर डिस्टर्ब थियो आहे। माण्हुनि वटि जेको आहे सो गेनफुल एम्प्लॉयमेंट जेका आहे सा उहा घटिजी वई आहे। माण्हू जेके आहिनि सोशल वेलफेयर अलाउंसिस ते ज़िंदगी गुज़ारींदे, जेको पाकिस्तान में कोन्हे, हिते अनएम्प्लॉयमेंट अलाउंस कंहिंखे कोन थो मिलेव, उन्हनि जे बावजूदि जेको आहे सो उते एॾो मैसिव अचनि था पैसा ख़र्च कयो। 270 बिलियन पाउंड्स जूं ॻाल्हियूं UK में थियूं अथव। पाकिस्तान में वापसि अचूं, हिन सॼे मामले में पाकिस्तान जे इकोनॉमीअ खे हिकिड़ो कंहिं हद ताईं जटा करण वारी इकोनॉमी जे तौर ते प्राइम मिनिस्टर तव्हांखे यादि हूंदो सेकेंड कोविड वेव में 1150 अरब रुपयनि जो चो पैकेज ॾींदासीं। महराज 600 अरब रुपया रुगो लार्ज स्केल मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री खे मिलिया अथव। आम माण्हूअ खे, जेकॾहिं थोरी देरि लाइ मां साइट जो चेयरमैन रहियो आहियां, जेके बि स्मॉल ऐं माइक्रो बिज़नेसिस आहिनि उन्हनि खे चयो वियो 3 महीननि जूं पघारूं ॾियो। वरी उहे पघारूं न पिया ॾेई सघनि त हिकिड़ो ऐलान थियो त 3 महीननि जा तव्हां कर्ज़ा वठो ऐं उहे कर्ज़ा सब्सिडाइज़ रेट ते वठो, घटि में घटि व्याज ते वठो ऐं ॾियो। जॾहिं इहे एप्लीकेशनूं आयूं, मां तव्हांखे मुस्तनिद ॻाल्हियूं थो कयां, एप्लीकेशन आहे त बैंकुनि ॾियण खां इनकार कयो। बैंकुनि चयो त भई तव्हांजे लाइ का शइ गिरवी रखण लाइ आहे ई कोन, तव्हां किरायनि ते वेठा आहियो, तव्हांजी पंहिंजी मालिकियत कोन्हे, तव्हां वटि जेको आहे सो बैंक में को रनिंग फाइनेंस ऑलरेडी अप्रूव्ड कोन्हे का पोजीशन तव्हांखे ॾियूं। उन्हनि खे त पैसा कोन मिलिया, वॾनि ग्रुप्स पैसा वरिता ऐं वॾनि ग्रुप्स त हलिया। इन करे तव्हां ॾिसो त इंडस्ट्रियल ग्रोथ में
LSM जेको आहे सो तक़रीबन चई सघिजे थो त हिकिड़ो ख़ातिर ख़्वाह हिकिड़ो जेको आहे सो ग्रोथ नंबर ॾेखारियो आहे त एट लार्ज जेका पॉपुलेशन आहे असांजी उहा इन्हनि सभिनी शयुनि खां त महरूम रही। ख़ैर इहा बि हिकिड़ी ॻाल्हि असां अप्रिशिएट कयूं त हलो एहसास प्रोग्राम जेको आहे सो उनखे वधायो वियो, पर हाणे सवाल इहो थो पैदा थिए त इहो वधे ई पिए थो, माना ग़रीब माण्हुनि जी तइदाद वधीक रजिस्टर पे थी थिए, घटिजे कोन वेठी। अञा बि उनखे 100% वधारे करण जी ज़रूरत आहे। त इन इकोनॉमी खे तव्हां कीअं चवंदो परफॉर्मिंग इकोनॉमी, जंहिंमें असां जेको आहे सो सॼो ॾींहुं हिकिड़े ग़रीब माण्हुनि जे अंग अखर खे वधाईंदा था रहूं, घटाईंदा नथा रहूं। त ओवरऑल इनखे चइबो आहे त हिकिड़ो डिसास्ट्रस इकोनॉमी आहे असांजी। असांजी इकोनॉमी जेका आहे सा, मां तव्हांखे इहो अहसन इक़बाल जे 2025 विजन, असांजी पंहिंजी FPCCI में रिसर्च जंहिंमें मां हिकिड़ो मेंबर रहियो आहियां, असांजे पंहिंजे हिकिड़े एम्पेरिकल स्टडी मुताबिक़ पाकिस्तान में जेसि ताईं 7 सालनि ताईं 7% ग्रोथ नथी थिए, 1.8% बेस ऑफ पॉपुलेशन ग्रोथ थिए, पाकिस्तान में तव्हां कॾहिं बि 40 खां 50% माण्हुनि खे उन्हनि तकलीफ़ुनि जो शिकार थियण खां नथा बचाए सघो। कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि? न इन्हनि वटि हेल्थ आहे, न का हाइजीन आहे, न को स्कूलिंग आहे, न को उन खां पोइ ट्रांसपोर्ट आहे, न को उनखे रहण लाइ जेको काकर आहे। बल्कि हींअर त जेके बिजली जा अघ आया आहिनि उन में हिकिड़ो बल्ब ऐं हिकिड़ो पंखो हलाईंदड़ लाइ पंहिंजी होम टेक जेको आहे इनकम आहे उन खां जेको आहे सो प्रॉब्लम थींदो। हिकिड़ी ॻाल्हि अप्रिशिएट कयूं, हलो गवर्नमेंट चए थी 17,500 खां वधायो, 20,000 ताईं ॿियनि सूबनि कयो आहे, 21,000 ताईं फेडरल गवर्नमेंट कयो आहे, पर सवाल इहो थो पैदा थिए त उनजे साम्हूं शयुनि जी जेके क़ीमतूं वधण खां अलावा एवरेज घरनि में जिते 4-5 माण्हू कमु कंदा, 2-3 माण्हू अनएम्प्लॉयड आहिनि, हिन वक़्तु एम्प्लॉयमेंट जी जेका सिचुएशन आहे उहा तमामु हिकिड़ी, मां चवंदुसि त ज़रा खौफ़नाक पोइ उन ते नई। इम्प्लीमेंट कराइण ते बि सवाल उथनि था, जेके हुकूमतूं ॻाल्हियूं कनि थियूं। सिंध हुकूमत 55,000 जो चयो। जबर साहब, गॾोगॾु इहो आगाह कजो जेका हिन वक़्तु असांजे साम्हूं सूरतहाल नज़र अचे पई अनएम्प्लॉयमेंट जे हवाले सां। असां गुज़िरियल साल बि ज़िक्र कयोसीं जॾहिं कोरोना वायरस वधियो ऐं अंग अखर हुकूमत पारां इहो ॿुधायो वियो त तक़रीबन 2 करोड़ जे लॻभॻि जेके माण्हू आहिनि उहे बेरोज़गार थिया आहिनि ऐं अञा उहो तादाद वधियो पए। पोइ हिकु असां ॾिठोसीं तरीक़ेकार ठाहियो वियो ऐं उन तहत डेली वेजर के एहसास प्रोग्राम ज़रिए ॿियनि मामलनि ते वक़्ती तौर ते रिलीफ ॾिनो वियो। हिन वक़्तु जेको वरी असां ॾिसूं पिया चौथे फेज़ में जेका वेव हिन वक़्तु हले वेठी, उन में सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत जा पंहिंजा बहस पंहिंजी जाइ ते, पर उते बि असां ॾिसूं पिया त वरी लॉकडाउन जी सूरतहाल वञे पई। इनखे जेके सभु मामला थियनि था इन्हनि खे हथी ॾियण जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत जा जेके प्रोग्राम्स हलनि पिया, एहसास प्रोग्राम या ॿिया, उन्हनि खे मां कीअं पिया ॾिसो? ॾिसो, सभ खां पहिरें पाकिस्तान जो जेको बजट आहे कोविड जे हवाले सां, जेकॾहिं बजट खे मां त चवंदुसि बजट शुड हैव बीन अ कोविड ड्रिवन बजट। बजट में तव्हां जेकॾहिं माण्हुनि खे जेको आहे सो इन बीमारीअ खां बचाइण चाहियो था त इहा हिकिड़ी मुस्तनिद क़िस्म जी कंक्लूजन्स आहिनि, रिसर्च आहिनि त इंजेक्शन लॻण खां पोइ माण्हू खे जेकॾहिं वरी कोविड थिए थो त उहो हॉस्पिटलाइज़ेशन खां परे ई रहे थो। घटि केसिस आहिनि जंहिंमें माण्हुनि जा जेके आहिनि से डेथ थिया हुजनि। केसिस आहिनि, कोविड थिए थो वरी, पर कोविड जेको आहे सो घटि में घटि 1 हफ़्ते ताईं टेम्परेचर ऐं ॿियनि अलामतुनि सां रहे थो। सभ खां पहिरियों कमु त हुकूमत ऐं पाकिस्तान खे ऐं तमामु प्रोविंशियल हुकूमतुनि खे गॾिजी सॼी जेको आहे, भला प्रोविंसिस वटि जेकॾहिं हिननि सरप्लस जेको आहे जो ॾेखारियो, हुन बजट में प्रोविंसिस सरप्लस रखनि हा, सिंध सूबे थोरो डेफिशिएट, ॿियनि सूबनि सरप्लसिस ॾेखारिया, इहे पैसा वञनि हा इन माण्हुनि खे तयारु करण लाइ त इहे माण्हू इन कोविड खां बचनि। हाणे जंहिं मुल्क में 10% इंजेक्शन जेके आहिनि लॻी चुकियूं आहिनि, बाक़ी 90% माण्हू, थोरी देरि लाइ मां डेमोग्राफिकली वापसि ईंदुसि त डेमोग्राफिकली असां चऊं त बाबा ॿार वग़ैरह कढो, तव्हांजे 70 to 75% आबादी 15 करोड़ घटि में घटि माण्हुनि में तव्हां सिर्फ़ु 2 करोड़ 30 लख इंजेक्ट कया आहिनि। माना ॿिया माण्हू त हिन वक़्तु शिकार आहिनि पंहिंजे लाइ, प्लस ॿियनि माण्हुनि खे शिकार कंदा, माना ॿियनि ताईं बीमारी फैलाईंदा, पाण बीमार थींदा। हाणे इन्हनि माण्हुनि खे असां हिकिड़ो इमरजेंट बेसिस ते वापसि अचूं था। असांजो सिहत खातो सिंध जो, हलो ॿियनि सूबनि जो, तव्हां वञो एक्सपो ते जेको आहे सो उते लॻे थो त टीयर गैस शेलिंग जी ज़रूरत आहे। तव्हां ॿियनि हंधनि ते वञो, माण्हू जेके आहिनि से 20-20 कलाक बीठा आहिनि, दरवाज़ा भंजी, ईअं थो लॻे ॼण त को माण्हू जेके आहिनि से वायलेंट वे में एजिटेशन पिया था कनि। असां छा कयो आहे उन्हनि जे लाइ, माण्हुनि जे लाइ?
माण्हू जेके आहिनि से चाहिनि था त उहे इंजेक्ट थियनि। असां वटि कैपेसिटी कोन्हे, असां वटि डॉक्टर कोन्हनि, पर ॿिए पासे मूंखे इहो ॿुधायो त ॿिए सभु ॻाल्हियूं जेके थियनि वेठियूं, छा ज़रूरत इन ॻाल्हि जी न हुई त असां सिर्फ़ु इन हिकिड़े प्रोजेक्ट ते हिकिड़ा जेके आहिनि से ख़ातिर ख़्वाह रकूम ऐं हिकिड़ा जेको आहे सो ख़ातिर ख़्वाह पैरामेडिकोस, हिकिड़ा डॉक्टर्स ऐं असां हिकिड़े प्लेसिस ऐं प्लस असां चऊं था असांजी कैपेसिटी कोन्हे। मूंखे इहो ॿुधायो, मां तव्हांखे हिकिड़ी सवलो मिसाल ॾियां त इहे बि हिकिड़ियूं स्टैटिस्टिक्स अथव त 18,000 माण्हू पाकिस्तान जी आबादी में एड थींदा अथव, माना इन्हनि जो बर्थ आहे, ऐं 4,500 खनि माण्हू वीचारा दुनिया मां हलिया वेंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे 4,500 मां कोविड जेको आहे सो अथव 25 खां 31 नंबर। बाक़ी ॿिया माण्हू छा में था मरनि? हेल्थ जी पूरी जेका आहे शनासाई न हुअण करे, हेल्थ प्रोग्रामनि जी एक्सेस न हुअणु खपे, उन्हनि खे जेको आहे सो दवाऊं दरमल न हुअणु खपे, पूरे तरीक़े सां उन्हनि खे जेको आहे सो हेल्थ फैसिलिटीज़ जो न मिलणु खपे, अनहाइजेनिक कंडीशंस में रहणु, पीअण जो पाणी साफ़ कोन्हे, खाइण पीअण जूं शयूं जेके आहिनि से 2 नंबर खां वठी 7 नंबर जूं वेठा माण्हू खाइनि, कंहिं क़िस्म जी का उन्हनि जी लाइफ जी सिक्योरिटी कोन्हे। मूंखे ॿुधाए त इन्हनि सॼे हालातुनि में ट्रांसपोर्ट लाइ हुकूमत चए थी त बाबा यानी 50%। मूंखे ॿुधायो त ट्रांसपोर्ट आहे ई कोन्हे। 50% जी तक़ाज़ा त उते थींदी आहे जिते का सरप्लस ट्रांसपोर्ट का हुकूमत अरेंज करे। हुकूमत पाण का ट्रांसपोर्ट न हलाए सघी ज़ाहिर आहे। आहे न कंफ्यूजन जी सूरत हाल असांखे उहा नज़र अचे पई। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच एम ए जब्बार मेमण साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। हिन वक़्तु जिते कोरोना वायरस वधण सबबि हुकूमतूं पाबंदियूं हणनि पियूं त उते जेको दिहाड़ी ते कमु कंदड़ माण्हू आहे उनजे लाइ परेशानियूं रोज़ बुनियाद ते वधनि पियूं। हुकूमत मुसलसिल इहे दावाऊं करे पई त मुआशी सूरत हाल बहितरी तां वञे पई, पर जेके अंग अखर साम्हूं अचनि पिया उहे ई ॿुधाइनि पिया त मुआशी सूरत हाल बेहतर ॾुखी थींदी पई वञे, ख़ासि तौर ते उन माण्हू जे लाइ जेको दिहाड़ी ते कमु कंदड़ आहे। अॼु बि ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स पारां जेके अंग अखर जारी कया विया आहिनि उहे इंतहाई परेशान कंदड़ आहिनि ऐं सिर्फ़ु हिकु महीने दौरान 1.3% महांगाई में वाध थी आहे। इन्फ्लेशन मुसलसिल असांखे वधंदे नज़र अचे थी। नई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मिराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अला भाई।